कराची वाटर एंड सेवरेज कॉर्पोरेशन नवंबर 2025 दौरान शहर के मुख्तलिफ वाटर पंपिंग स्टेशन ते बिजली की बंदिश सबब थियल पानी की खोट जा तफ़सीली अंग अखर जारी करे छॾिया आहिनि। तर्जुमान वाटर कॉर्पोरेशन मूजिब नवंबर में के इलेक्ट्रिक तरफा मुसलसल बिजली की बंदिश के नतीजे में शहर के मजमूई तौर 884 मिलियन गैलन पानी की खोट के मुंह ॾियणो पियो। तर्जुमान ॿुधायो त धाबे जी पंपिंग स्टेशन से 132 कलाक 20 मिनट बिजली बंद रहण सबब 424 मिलियन गैलन पानी की खोट रिकॉर्ड कई वई आहे। साॻी तरह ते डमलोटी स्टेशन ते 146 कलाक बिजली की बंदिश सबब 111 मिलियन गैलन पानी की खोट पैदा थी। नॉर्थ ईस्ट कराची पंपिंग स्टेशन ते 335 मिलियन गैलन पानी की खोट रिकॉर्ड थी, जॾहिं त हब ऐं पिपरी स्टेशन ते 6 मिलियन गैलन ऐं घारो स्टेशन ते 2 मिलियन गैलन पानी की खोट रिकॉर्ड कई वई आहे। इन मौके ते वाटर कॉर्पोरेशन के अमलदारनि जो चवणु हो त नवंबर में मुसलसल बिजली की बंदिश सबब मरकजी पंपिंग स्टेशन ते ऑपरेशन केतिरनि ई कलाक ताईं मुअत्तल रहियो, जंहिंजे नतीजे में शहर में पानी की फराहमी मुतासिर थी। अमलदारनि के इलेक्ट्रिक इंतजामिया खां मुतालबो कयो त मरकजी पंपिंग स्टेशन लाइ मुस्तकिल, मुस्तहकम ऐं बिना कंहिं रुकावट जी बिजली की फराहमी के यकीनी बनाइण लाइ फौरी कदम खया वञनि। हिननि चयो त बार बार थींदड़ केबल फॉल्ट सबब पंपिंग मशीनरी के पहुतल नुक़सान जो पण संजीदगी सां नोटिस वरितो वञे ऐं मरकजी पंपिंग स्टेशन में मुतबादल फीडर्स, स्टैंड बाय केबल्स ऐं टेक्निकल अपग्रेडेशन जहिड़ा कम लाज़मी आहिनि त जीअं मुस्तक़बिल में शहर जे पानी फराहमी जो निज़ाम हर क़िस्म जे इम्कानी रुकावटनि खां महफ़ूज़ रहे। तर्जुमान जो वधीक चवणो त वाटर कॉर्पोरेशन शहरनि के बिना कंहिं रुकावट जे पानी फराहम करण लाइ के इलेक्ट्रिक सां वेझे राब्ते ऐं मरबूत सहकार जारी रखियो आहे। हिन ॿुधायो त के इलेक्ट्रिक पारां बिजली जी बहाली बैदि सॼे शहर में पानी की फराहमी मुकम्मल तौर ते मामूल ते अची वई आहे। तर्जुमान मूजिब पानी फराहमी जे निज़ाम में वधीक सुधारा आणण लाइ समूरा मुमकिन कदम खया पिया वञनि।